दुआ कयो त अल्लाह ताला असां हज़ूर जे उम्मत खे हिन क़ुरान पाक जे इताअत जो अल्लाह तबारक व तआला असां में अंसर पैदा फरमाए। अॼु घणा माण्हू अहिड़ा आहिनि दुनिया जे अंदरि जेके क़ुरान पाक खां बेज़ार, पैगंबर जे सुन्नत खां बेज़ार ऐं अल्लाह तबारक व तआला जे ज़ात खां भी बेज़ार ऐं ख़ुदा जे ज़ात जो भी इनकार करनि था ऐं चवनि था त इहा दुनिया पाण थी हले पई। अज़ीज़ो, अल्लाह ताला असांखे अहिड़े ज़हन खां महफ़ूज़ रखे ऐं अल्लाह तबारक व तआला असांखे जंहिं मक़सद जे लाइ दुनिया में आंदो आहे उन मक़सद जे तकमील जे तरफ़ ख़ुदा असांखे तवज्जो ॾियारे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम जे अंदरि फरमाए थो, अफ़हसिब्तुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। अल्लाह ताला फरमाए थो, ऐं इंसानो जेको तव्हां न ज़हन रखो था त मन युहयिल इज़ाम वही रमीम, केरु न हॾनि भुतड़नि खे ज़िंदा कंदो, इहे सफ़ा बोसीदा थी वेंदियूं ऐं चवंदा हा त मोटण कोन्हे को, ॿीहर उथण कोन्हे को। रब साईं फरमाए थो त मिनहा ख़लक़नाकुम व फ़ीहा नुईदुकुम व मिनहा नुख़रिजुकुम तारतन उख़रा। इंसानो असां तव्हांखे मिट्टी मां पैदा कयो आहे, मिट्टी में तव्हांखे दफ़न कयो वेंदो, वरी मिट्टी मां तव्हांखे दुबारा उथायो वेंदो। काफ़िर जेके हुया उहे मके वारा उहे चवंदा हा त न उथण कोन्हे को, बस दुनिया में आया हूं, बस दुनिया में वेंदासूं, कब्रनि में हलिया वेंदासूं, पोइ कब्र मां ॿीहर उथण कोन थींदो। केरु उथंदो? उथण आहे ई कोन। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, अफ़हसिब्तुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। इंसानो, तव्हां गुमान इहो कयो था त असां तव्हांखे अजायो पैदा कयो आहे, तव्हांजे मथां का ज़िम्मेदारी कान्हे का, ऐं तव्हां सम्झो था त असांखे मोटण कोन्हे। फरमाई, ख़बरदार, इन इलैना इयाबहुम सुम्मा इन अलैना हिसाबहुम। तव्हांजो मोटण असां ॾे ज़रूरु थींदो, हिसाब भी ज़रूरु थींदो। अज़ीज़ो, असां दुनिया जे अंदरि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जी इताअत कयूं, सुभाणे क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, हशरनाहुम फलम नुगादिर मिनहुम अहदा। असां सभिनी खे उठाईंदासीं। केरु एक्सीडेंट में वियो, कंहिंखे पखी पटे विया, कंहिंखे झंग जा जानवर खाई विया, के जहाज़नि में सड़ी मरी विया, के वीचारा पाणीअ में ॿुॾी मरी विया, उनखे पाणीअ जी मख़लूक खाई वई। अल्लाह ताला फरमाए थो, कुल्लुन इलैना राजिऊन, सभु असां ॾे मोटंदा। जंहिंजो मौत जहिड़ी बि सूरत में थियो हुजे, उहो ईअं न सम्झे कि मूंखे ख़ुदा न उठाईंदो, न, इहे सभु अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ मोटंदा। ऐं फरमाई, असां हिसाब बि वठंदासीं। वनज़उल मवाज़ीन अल क़िस्त लियौमिल क़ियामह, क़यामत जे ॾींहुं असां इंसाफ़ जो तराज़ू रखंदासूं ऐं सभिनी जो हिसाब बि वठंदासूं। अज़ीज़ो, तव्हां असां पाण खे ईअं न सम्झूं त जीअं बसि बेअक़ल मख़लूक आई आहे, शायदि गॾ घोड़ा जानवर असां बि ईअं आहियूं। उहे पंहिंजे फितरी तक़ाज़ा मुताबिक़ ज़िंदगी बसर करनि था ऐं उहे बि पंहिंजे रब जो हम्द ऐं सना पढ़नि था। फरमाई, व इम मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। इहे सभु झंग जा जानवर, हजर मदर शजर, जानदार बेजान शयूं, अल्लाह ताला फरमाए थो, सभु मुंहिंजे हम्द ऐं सना में मशगूल आहिनि। इंसानो, तव्हां उन्हनि जे हम्द ऐं सना खे सम्झी नथा सघो पिया। अल्लाह असांखे इंसान करे दुनिया में आंदो, असांखे अकुल ॾिनई, असांखे शूर ॾिनई, असांखे सम्झ ॾिनई, असांजे मथां ज़िम्मेदारी रखियई। अकुल असांखे ॾिनई, तंहिंजे करे इल्म असांखे ॾिनई, शूर असांखे हुयो, फ़हम असांखे हुयो, दिलि दिमाग़ असांखे ॾिनई, ऐं असां में सोच ऐं सम्झ वारो मादो रखियई, ऐं असांखे गोयाई जी ताक़त ॾिनई, तंहिंजे करे क़ुरान असांखे ॾिनई। जंहिंखे अकुल हूंदो आहे तालीम उन खे ॾिबी आहे, बेअक़ल खे तालीम कोन ॾिबी आहे। जानवर बेअक़ल आहिनि, जीत जहिड़ा सभई, उहे पंहिंजे फितरी तक़ाज़ा मुताबिक़ हलनि था। उन्हनि जे लाइ न हलाल हराम जी क़ैद आहे, न पाकाई पलीती जी क़ैद आहे, न वरी जाइज़ ऐं नाजाइज़, न पंहिंजे हक़ ऐं पराए हक़ जी ॼाण आहे। इहा सभु ॼाण इंसान खे मिली आहे। इंसान खे अकुल आहे, फ़हम आहे, तंहिंजे करे इंसान खे अल्लाह ताला क़ुरान जी दौलत सां नवाज़ियो। फरमाई, अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। इंसान खे पैदा कयो वियो, इन्ही खे बयान सेखारियो वियो, इन्ही ॾे क़ुरान मोकिलियो वियो आहे। लिहाज़ा हर दौर जे अंदरि इंसाननि खे अल्लाह ताला पंहिंजे तालीम सां नवाज़ियो आहे। पोइ उहे इंसान ख़ुदा वटि सुरख़ुरू थींदा, कामयाब थींदा, जन ख़ुदावंद जे क़ुदूस जे तालीम जे मथां अमल कयो, जन अल्लाह जे उन मोकिलियल रसूल जी ताज़ीम कई ऐं उन रसूल जी तक़लीद कयूं ऐं उन्हनि रहबरनि खे अख़्तियार कयूं, उन्हनि रहबरनि जी कढ लॻा।
छो त पैगंबर हर उम्मत जे लाइ रहबर थी करे आयो दुआ कयो त अल्लाह ताला असांखे बि पंहिंजे रहबर जी इताअत नसीब फरमाए ऐं पैगंबर पाक जी उन जे तरीक़े जे मुताबिक़ अॼु घणा माण्हू इंसान तबियत जे मुताबिक़ हलंदा आहिनि शरीयत खे छॾे ॾींदा आहिनि तंहिंजे करे असांजे लाइ इहा शइ हानिकार आहे इहा नुक़सानकार आहे असां तबियत खे छॾे करे शरीयत जी ग़ुलामी अख़्तियार कयूं जंहिंमें असांजे लाइ फ़ाइदो बि आहे ये मदारिस ये मसाजिद ये खानकाहूं ये दर्सगाहूं ऐं ये तबलीग जमात ये सब जेके भी आहिनि ये दाई इल्लाह जमातूं आहिनि अल्लाह जे क़ुरान खे सिखूं पंहिंजे बचड़नि खे क़ुरान जी तालीम ॾियारियूं इन तालीम जे ज़रिए अल्लाह ताला असांखे फरमाई वहदैना हुन नजदैन असां इंसान खे ॿिन्ही रस्तनि खां आगाह करे छॾियो अथसीं हिन तालीम जे ज़रिए त माना ही हिदायत थी हे ज़लालत थी हे रहमान जो रस्तो थी हे शैतान जो रस्तो थी हे तुझे लाइ सही आहे हे तुझे लाइ ग़लति आहे पोइ जॾहिं क़ुरान पढ़बो त अल्लाह जे अहकामात जी ख़बर पवंदी ऐं अल्लाह ताला असांखे आंदो ई इन जे लाइ क़ुरान इंसान जे लाइ आहे इंसान क़ुरान जे लाइ हिननि जलसनि जो मक़सद बि इहो आहे त अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि ॿुधूं ऐं अल्लाह जे रसूल जे ॻाल्हि ते अमल कयूं ऐं पोइ पंहिंजे ज़िंदगीअ ते नज़र कयूं पंहिंजे अंदर में झाती पायूं त असां छा खाऊं था छा पीऊं था काॾे वञूं था छा कयूं था जेका सोच रखूं था उहा सही आहे या ग़लति आहे अल्लाह खे राज़ी करण वारा कम कयूं था या ख़ुदा खे नाराज़ करण वारा कम कयूं था असां जॾहिं दुनिया छॾींदासीं त कहिड़ी पोज़ीशन असांजी हूंदी दुनिया में जॾहिं वरी आख़िरत में उथंदासीं त उन वक़्त में असांजे मथां कहिड़ी कैफ़ियत हूंदी इहा सभु अल्लाह ताला हिन क़ुरान पाक जे ज़रिए ॿुधाए छॾे थो फरमाई इन्नल अबरार लफ़ी नईम व इन्नल फुज्जार लफ़ी जहीम नेकोकार नेमतुनि वारी जाइ में हूंदा ऐं बदकार जहन्नम जी जाइ में हूंदा अज़ीज़ो जेकॾहिं दुनिया मझूं नेकोकार थी करे वियासीं ऐं ख़ुदा जा ताबेदार थी वियासीं ऐं पैगंबर जा सुन्नत जा ताबेदार थी वियासीं हज़ूर जे सुन्नत खे अपनायोसीं ऐं अल्लाह तबारक व तआला असांखे हलाल खाइण जी तौफ़ीक़ ॾिनी हलाल खाई दुनिया में निकितासीं हक़ ते थी करे दुनिया में निकितासीं कंहिंसां ज़ुल्म न कयोसीं कंहिंसां नाहक न कयोसीं कंहिंजी चोरी न कईसीं ऐं बदकारनि खां तौबह ताइब थी करे निकितासीं त पोइ अल्लाह ताला फरमाए थो पियो इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला उन्हनि जे लाइ असां वटि इज़त जो मक़ाम आहे असां वटि इन्हनि जो वॾी तौक़ीर आहे ऐं इन्हनि खे असां इज़त सां नवाज़ींदासीं लकुम फिया मा तश्तही अनफुसुकुम व लकुम फिया मा तदउन अल्लाह ताला फरमाए थो पोइ जेके इंसान फर्मा बरदार थी करे आया पोइ उन्हनि जे लाइ जेका शइ असां वटि चाहींदा उहा उनखे मिलंदी एॾे ऐश इशरत वारी जाइ असां उनखे नसीब कंदासीं अज़ीज़ो ही दारुल अमल दुनिया जो जहान अमल जो घर ही आहे हिते असांखे हलाल खाइणो आहे हराम खां परे भॼणो आहे हक़ ते हलणो आहे नाहक खां परे भॼणो आहे अल्लाह ताला असांखे अहिड़ा अकुल दिमाग़ ऐं अहिड़ा असांजे अंदरि आज़ाए रईस रखी छॾिया अथई अखियुनि सां असां ॾिसूं था त हिन शइ में मुंहिंजो नफ़ो आहे हिन में नुक़सानु आहे कननि सां ॿुधूं था त हीअ आवाज़ ख़ैर जो आहे हीअ शर जो आहे दिलि सां वीचार कयूं था पिया त वाक़ई असां नफ़े जे तरफ़ वञूं था या नुक़सान जे तरफ़ वञूं था पिया दिलि दिमाग़ सां इंसान सोचे सम्झी करे क़दम खणंदो आहे इन जे करे अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक जे इन आयत सगोरी जे अंदरि आज़ाए रईस जो तज़किरो करे असांजे मथां असांजे मथां एहसान कयो ऐं पोइ फरमाई त मां तव्हांखे इहे उज़वा ॾिना आहिनि इन जे करे त जीअं तव्हां शुकुर कयो इन्हनि उज़वनि मां कमु वठो फरमाई वल्लाहु अख़रजकुम मिन बुतूनि उम्महातिकुम ला तालमून शया अल्लाह उहा जंहिं तव्हांखे माइरुनि जे पेटनि मां कढियो जो तव्हांखे का ख़बर कान हुई तव्हांखे का सूझबूझ कान हुई तव्हांजी परवरिश माउ जे छाती में रखी इहो ॿारड़ो नंढो ॼायो ऊंधो पियो आहे त ऊंधो पियो आहे पासीरो पियो आहे त पासीरो पियो आहे पीउ माउ जे दिलनि में उन्हनि जी मुहबत विधमि ऐं पीउ वीचारो सॼो ॾींहुं वञी करे भठनि ते वञी करे सिरां पचाए पथर वञी कुचे रोडनि ते को काथे मुलाज़मत में काथे वञी करे वीचारो पंहिंजे बचनि जे पेट पालण जे लाइ काॾे काॾे सफ़र कयईं ॾूरां सफ़र कयईं परे परे मुल्कनि में त बचनि जो पेट पालिया ऐं माउ वीचारी घर में उन बचे जी परवरिश में लॻी रही ऐं उहो बचिड़ो जॾहिं वॾो थियो ऐं पोइ उहो बचिड़ो वरी हाणे इन्हनि समूरनि जेके बि जंहिंजा मथां अहसान अथसि उन्हनि समूरनि जे अहसाननि खे लताड़े करे चवे थो त अबो छा जो आहे अमा छा जी आहे ख़ुदा बि कोन्हे को अलाह बि कोन्हे को ईअं बि चवनि था
मुल्क पाण थो हले पियो। अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला असांखे अहिड़े माहौल खां बचाए। इहो क़ुरान पाक आहे जेको अबे अमा जी इज़त जी तालीम ॾिए थो पियो ऐं असांखे ख़ुदा जी सुञाण ॾिए थो पियो ऐं पैगंबर अलैहिस्सलातु व सलाम जे उन अहकामात ते हलण जी भी तालीम है। कुरान दे तो फरमाई मा आताकुमुर रसूल फखुजू वमा नहाकुम अन्हु फंतहु। जेका अल्लाह ताला फरमातो जेका शे रसूल देव तो उनके वठो, जेका झले वठो उनके फिटो कयो। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। पैगंबर जे जिंदगी में तहां जे जिंदगी जो सोनो नमूनो मौजूद आ। हजूर जेके दुनिया में कम कया तहां उम्मत के वही करना है। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मर्रा मिनकुम मुनकरन फलयुगय्यिरु बियदिही वलम यस्तति फबिलिसानिही वलम यस्तति फबिक़ल्बिही वज़ालिका ज़अफ़ुल ईमान। औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमायो जाते जुल्म थींदे ॾिसो था, बुछड़ो कम थींदे ॾिसो था, बदकारी के ॾिसो था, बेहयाई ऐं फहाशी जे कम खे उभरंदो ॾिसो था, बज़ोर बाज़ू रोकियो उनखे उते ई रोकियो, कुवत सां रोकियो उनखे। जेकॾहिं एतिरी कुवत न अथव त ज़ुबान सां रोकियो। जेकॾहिं ज़ुबान सां नथा रोके सघो त दिलि में उन सां नफ़रत कयो, सोशल बाइकाट कयो, उन्हनि सां खाधो पीतो सलाम कलाम बंदि। त बाबा तव्हां ख़िलाफ़ शरअ कमु कयो था, बुछड़ो कमु कयो था, तंहिंजे करे तव्हां सां को भत बिरादरी कोन्हे, को दिलि में उन खां नफ़रत कयो। अहिड़ो हज़ूर जो फरमान बीठो आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला असांखे फरमाई वजअल लकुमुस समा वल अबसार वल अफ़इदत लअल्लकुम तशकुरून। असां तव्हांखे अखियूं ॾिनियूंसीं, कन ॾिनासीं, दिलि ॾिनीसीं जीअं तव्हां शुकुर कयो। अखियुनि सां अनवा हिन कुदरत इलाही जो तख़लीक़ात ख़ुदावंदी जो मुशाहिदो कयो, कननि सां मख़लूक़ात ख़ुदावंदी जा आवाज़ ॿुधो ऐं दिलि सां पंहिंजे राह जो मुतयन कयो, पंहिंजो राह मुतयन कयो त असांखे हिन रस्ते सां वञिणो आहे, हेॾे असांखे नफ़ो आहे, हेॾे नुक़सान वेंदो। अल्लाह ताला इंसान खे एतिरो अक़ुल ॾेई छॾियो आहे, पंहिंजे माण्हू सही समत अख़्तियार करे सघे थो पियो, सही रस्तो राह अख़्तियार करे सघे थो। इज़त ज़िलत इंसान जे पंहिंजे सोच ऐं सम्झ मुताबिक़ जेको माण्हू आमदन वञी खॾ में किरे, दीदा दानिस्ता वञी करे ज़ुल्म करे थो, ॾाढ करे थो ऐं फहाशी फैलाए थो, बुराई करे थो, बदअमनी जो मुर्तकिब बणियो बीठो आहे, उनखे सज़ा बि आहे, उनखे गिरफ़्त बि थींदी। पर जेकॾहिं को माण्हू पुरअमन रहे थो ऐं मुस्लिम माण्हू आहे, भलाई करण वारो आहे, ख़ैर ख़ाही करण वारो आहे, पंहिंजे इन आज़ाए रहीसा खां सलाहियतूं इस्तेमाल करे थो, अल्लाह जे क़ुरान ॾे तवज्जो करे थो, ख़ुदा जो क़ुरान कननि सां ॿुधे थो ऐं अखियुनि सां तख़लीक़ात ख़ुदावंदी जो मुशाहिदो करे थो, बुरे ऐं भले जी तमीज़ करे थो, बुछड़े रस्ते ऐं भले रस्ते जी तलाश करे थो पियो ऐं इहो इंसान इन्हनि उज़वनि खां कमु वठे थो, पंहिंजे अखनि खां, ऐं पोइ दिलि सां उन राह जे तायुन करे थो पियो ऐं पोइ पंहिंजे उन रस्ते ते हली थो पवे पियो जेको हिदायत वारो रस्तो, शरीयत वारो रस्तो, तो यकीनन कामयाबी वारो रस्तो आहे। अल्लाह ताला फरमाए थो मन युतिअल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। जंहिं मुंहिंजे क़ुरान जी इज़त कई ऐं मां वारे फरमान जी कड़ लॻो, मां अल्लाह जे हुक्म खे अवलियत ॾिनई, मुंहिंजे हुक्म जी ताबेदारी कयईं ऐं रसूल जे तरीक़े खे चिमड़ी वरितई, फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा, इहो वॾी कामयाबी खे। अज़ीज़ो, असां झंग जी मख़लूक वांगुरु न आहियूं, बेअक़ल मख़लूक वांगुरु न आहियूं, बेइल्म मख़लूक वांगुरु न आहियूं। क़यामत जे ॾियारे ख़ुदा उनखां हिसाब वठंदो, उनखे चवंदो कूनू तुराबा, तव्हां मिटी थी वञो, बसि ख़तमु, उहे सभु फना थी वेंदा। इंसाननि खां ख़ुदा पुछा कंदो, इंसाननि जा अमल तोरींदो। पर साईं फरमाए थो फमन सक़लत मवाज़ीनुहु फउलाइका हुमुल मुफ़्लिहून वमन ख़फ़त मवाज़ीनुहु फउलाइका लज़ीना ख़सिरू अनफुसहुम फ़ी जहन्नम ख़ालिदून। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, पोइ जॾहिं इंसान नेकोकार सालिह जंहिंजो नेकिन जो पलड़ो गौरव थी वियो कामयाब थी वेंदा, जंहिंजो नेकिन जो पलड़ो हल्को थी वियो नाकाम थी वेंदा, जहन्नम जी बाहि जो बल बणिजी वेंदा। हाणे असांजे हथ में आहे असां कहिड़ा अमल कयूं था, पंहिंजे दिलि सां सोचूं, पंहिंजे दिमाग़ सां सोचूं ऐं पंहिंजे अखियुनि सां मुशाहिदो कयूं, पंहिंजे कननि सां ख़ुदा जे हुक्मनि खे ॿुधूं ऐं पोइ असां पंहिंजे रस्ते जो तायुन कयूं। पोइ इंसान जहन्नम वारो रस्तो ठाहे थो या जन्नत वारो रस्तो पंहिंजो ठाहे थो। पंहिंजे अमल जे ज़रिए, पंहिंजे अमल जे ज़रिए इंसान पंहिंजे वञी मक़ाम खे हासिल करे थो, या पंहिंजे बदअमाली जे करे इंसान वञी करे असफल साफ़िलीन में वञे थो, जहन्नम जे तरे में वञे थो। अल्लाह तबारक व तआला
तव्हां असांखे हिन दुनिया जे अंदरि ही मवाक़े अता फरमाया आहिनि ही जलसा हिदायत जो सबब आहिनि मदारिस हिदायत जो मरकज़ आहिनि दर्सगाहूं खानकाहूं दरगाहूं वग़ैरह तबलीग जमात नफ़्स जे इस्लाह जूं जायूं आहिनि जिथे इंसान दुनिया में घुमी फिरी करे ऐं इन्हनि जायुनि ॾे जॾहिं तवजो कंदो आहे त पोइ इंसान खे पंहिंजे दिलि में ख़ामी नज़र ईंदी आहे त अञा मूं में हीअ ख़ामी आहे पोइ उनजो इस्लाह कंदो आहे दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असांखे पंहिंजे ज़िंदगीअ जो अहसास नसीब फरमाए अल्लाह ताला असांखे हिन क़ुरान पाक जे रस्ते ते हलाए असांजे हिननि जलसनि खे हिदायत जो ज़रियो बणाए ऐं असां मुबारक ॾियूं था साईं अब्दुल हलीम साहब खे जो अल्हम्दुलिल्लाह ही 26 सालानो जलसो आहे हिन ॻोठ में हिन जाइ ते अल्हम्दुलिल्लाह इहे जलसा अवाम उन्नास जे लाइ मदारिस में त तुलबा पढ़ंदा पर जेके वीचारा देहाती माण्हू जेके वीचारा ॻोठाणा माण्हू जेके पढ़ी नथा सघनि त उन्हनि जे लाइ ही जलसा हिदायत जो सबबु आहे इतो ई माण्हू पिराईंदो आहे ऐं इतो ई पंहिंजे दामन में निहारींदो आहे ऐं इतो ई फ़ैसिलो करे निकिरंदो आहे त मां ग़लति रास्ते ते वञा पियो पर हाणे मूंखे सिधो रस्तो हेॾे मिलंदो तंहिंजे करे हेॾे वञा दुआ कयो त अल्लाह ताला असांजे दोस्तनि जे हिन महिनत खे क़बूल फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला असांजे लाइ हिन जलसे खे दारनि जे निजात जो ज़रियो बणाए ऐं इंतिज़ामिया जेके बि इंतज़ाम करनि था अल्लाह ताला उनजे इंतज़ाम खे क़बूल फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनी जे हाज़िरी खे मंज़ूर ऐं मबरूर फरमाए काफ़ी उलमाए किराम वेठा आहिनि अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे आलिमनि जी सोबत ऐं संगत नसीब फरमाए ऐं आलिमनि जी क़यादत नसीब फरमाए ऐं आले हक़ जे पैगाम ते हलण जी ऐं आले हक़ सां साथ ॾियण जी असांखे तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग।